बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार। तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु यूनिट 1.3 दर्जे 5 मां जंहिंजो उनवान आहे मेकिंग अ रिली। पहिरें इनखे माना सां गॾु पढ़ंदासीं, उन खां पोइ जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं मानाऊं सिंधीअ में लिखंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। 1.3 हिकु ॾाही टे मेकिंग अ रिली, हिक रिली ठाहिण। ज़ीनत: हेलो सीमा, व्हाट आर यू डूइंग। ज़ीनत: हेलो सीमा, तूं छा करे रही आहीं। सीमा: आम हेल्पिंग माई ग्रैंड मदर इन मेकिंग अ रिली। सीमा: आऊं पंहिंजी ॾाॾीअ सां रिली ठाहिण में मदद करे रही आहियां। ज़ीनत: हाउ डू यू डू दैट। ज़ीनत: तूं इहो कीअं थी करीं। सीमा: फर्स्ट वी गेदर पीसिस ऑफ क्लॉथ। सीमा: पहिरीं असां कपिड़े जा टुकड़ा गॾु कंदा आहियूं। देन वी थिंक ऑफ अ पैटर्न फॉर द रिली। पोइ असां रिलीअ जो नमूनो सोचींदा आहियूं। आफ्टर दैट वी कट द पीसिस ऑफ क्लॉथ एंड स्टिच देम टुगेदर। उन खां पोइ असां कपिड़े जा टुकड़ा कटींदा आहियूं ऐं उन्हनि खे गॾे टाका हणंदा आहियूं। सी ग्रैंड मदर इज़ कटिंग देम। ॾिस, ॾाॾी हुननि खे कटे रही आहे। ज़ीनत: येस, शी इज़ कटिंग देम इन डिफरेंट शेप्स। ज़ीनत: हा, हूअ उन्हनि खे मुख़्तलिफ़ शिकिलनि में कटे रही आहे। सीमा: एंड मम्मी इज़ स्टिचिंग द पीसिस टुगेदर। सीमा: ऐं अम्मा उन्हनि टुकरनि खे गॾे टांका हणी रही आहे। ज़ीनत: ओह, दिस लुक्स प्रेटी। ज़ीनत: ओह, ही सुहिणी लॻे थी। सीमा: नेक्स्ट वी विल स्टिच द बैक कवर एंड स्प्रेड सम ओल्ड क्लॉथ ऑन इट। सीमा: ॿियो असां टें तह खे टाका हणंदासीं ऐं को पुराणो कपिड़ो उन ते पखेड़ींदासीं। फाइनली द टू कवर्स विल बी स्टिच्ड टुगेदर। आख़िर में ॿिन्ही तहनि खे मिलाए टाका हणंदासीं। ज़ीनत: यू मस्ट शो मी द रिली व्हेन इट इज़ कंप्लीट। ज़ीनत: तूं मूंखे रिली ज़रूरु ॾेखारिजांइ जॾहिं उहा जुड़ी मुकमिल थिए। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जी माना सिंधीअ में लिखंदासीं। लफ़्ज़ आहे व्हाट आर यू डूइंग, माना तूं छा करे रही आहीं या तव्हां छा करे रहिया आहियो। लफ़्ज़ आहे आम हेल्पिंग, माना आऊं मदद करे रही आहियां या आऊं मदद करे रहियो आहियां। ग्रैंड मदर माना ॾाॾी। लफ़्ज़ आहे हाउ, माना कीअं। लफ़्ज़ गेदर माना गॾु करणु या जमा करणु। लफ़्ज़ आहे पीसिस माना टुकड़ा। लफ़्ज़ आहे क्लॉथ माना कपिड़ो। लफ़्ज़ पैटर्न माना नमूनो या तरीक़ो या चिटसाली। लफ़्ज़ आहे रिली माना रली। लफ़्ज़ आहे कट माना
कटण या कपण। पोइ लफ़्ज़ आहे देम माना उन्हनि खे। लफ़्ज़ डिफरेंट माना मुख़्तलिफ़ या जुदा। लफ़्ज़ शेप्स माना शिकलियूं। लफ़्ज़ स्टिचिंग माना टांका हणण या सिबण। पोइ लफ़्ज़ आहे प्रेटी माना ख़ूबसूरत। पोइ लफ़्ज़ आहे बैक माना पुठी या पोयूं। पोइ लफ़्ज़ आहे कवर माना ढक, तह या पुड़। पोइ लफ़्ज़ आहे स्पेयर्ड माना पखेड़ण या पखड़ियल। पोइ लफ़्ज़ आहे कंप्लीट माना मुकमल करण। पोइ लफ़्ज़ आहे टुगेदर माना गॾु या साथ।